نستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم मुख्तसर हमद सना दुरूद सलाम खां बाद में काबिल एहतराम मुअज़्ज़ज़ सामिन किराम अज जे खुतबा जुमअतुल मुबारक जो उन्वान मौजू इन गाल ते रखियल हाबिल ऐं काबिल जो किस्सो ऐं सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे क़ुर्बानी जो किस्सो ऐं उन वाक़िअनि मज़ा जेके असां मुसलमाननि खे सबक़ मिलनि था उन्हनि सबक़नि मज़ा असां ते कहिड़ियूं ज़िम्मेवारियूं आइद थियनि थियूं त असां मुसलमाननि खे छा करणु खपे। अल्लाह तबारक व तआला जे क़ुरान ऐं प्यारे पैगम्बर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फ़रमान मुबारक जे अंदरि जेके बि शरीयत मुसलमाननि ते अहकाम जारी कया अहकाम हुकुम नाफ़िज़ कया आहिनि
कई अहिड़ा अमल आहिनि जिन्हनि जे करण जो हुकुम ॾिनो आहे, कई अहिड़ा अमल आहिनि जिन्हनि खां रुकजण जो हुकुम ॾिनो आहे। उहे जेके करण वारा अमल आहिनि उन्हनि अमलनि मज़ा हिकु अमल क़ुर्बानी जो अमल बि आहे। जीअं त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदरि जेके इस्लामी 12 महीना आहिनि उन्हनि जी ॻणप कराई आहे। सूरत तौबा जे अंदरि रब्बुल आलमीन फरमाए थो, इन्न इद्दत अश्शुहूर इंदल्लाहि हिस्ना अशर शहरा, बेशक अल्लाह तबारक व तआला वटि महीननि जी जेका ॻणप आहे उहा 12 जी तादाद में आहे। इस्लामी महीना 12 आहिनि ऐं फरमाईं उन्हनि मज़ा 4 महीना हुरमत वारा महीना आहिनि। उन्हनि हुरमत वारे महीननि जे अंदरि हूँ त हर आम महीने जे अंदरि, हर आम ॾींहं जे अंदरि, पर बिलख़ुसूस जेके हुरमत वारा 4 महीना, हराम कयल 4 महीना आहिनि, उन्हनि जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो को ज़ुल्म, को ॾाढ, को जबर, का अहिड़ी वॾी ग़लती जेका अल्लाह ताला जे हदनि खे जेको आहे सो पामाल करे छॾे, अल्लाह ताला जूं हदूं इंसान उहे अमल कंदे किरास करे वञे, अल्लाह जे हदनि जी बेहुरमती करे वेही रहे, इन 4 महीननि जे अंदरि हर नंढे वॾे गुनाह खां ख़ुसूसन अल्लाह ताला मना कयो आहे। उहे 4 महीना कहिड़ा आहिनि? नंबर 1 ज़िलक़ादा, नंबर 2 ज़िलहिज्जा, नंबर 3 मुहर्रमुल हराम, नंबर 4 रजबुल मुरज्जब जो महीनो। इहे 4 महीना हुरमत वारा महीना सॼा वञनि था, जिन्हनि जे अंदरि कंहिं बि गुनाह जी हर सूरत में का बि इजाज़त कान्हे का, गुनाह जी त हर सूरत में हू बि इजाज़त कोन्हे का, पर इत्तफ़ाक़ी तौर इंसान खां थी वञे थो। पर कई अहिड़ा अमल आहिनि जेके इंसान ॼाणी वाणी करे थो। क़त्ल आहे, इंसान पंहिंजे माल, पंहिंजे हवस जी दुश्मनी में अची करे माण्हुनि खे हरू भरू क़त्ल करे थो। जेकॾहिं नमाज़ छॾणु आहे, इंसान पंहिंजे नफ़सानी ख़वाहिशात जे पोयां लॻी करे, दुनियावी माल दौलत जे पोयां लॻी करे हरू भरू नमाज़ छॾे वेही रहे थो। अहिड़े हिसाब सां वालिदैन जी बेइज़्ज़ती, बेएहतरामी, बेअदबी इंसान ॼाणी वाणी करे थो। इहे इत्तफ़ाक़ी थियण वारा मामला कोन आहिनि। इत्तफ़ाक़ी जेके ख़ताऊं थींदियूं आहिनि उहे सफ़ा नंढड़ियूं आहिनि, जिन्हनि खे शरीयत मग़फ़िरत ऐं तौबा जी शर्त ते मबनी न रखियो आहे। उहे आहिनि इंसान को नेकी जो अमल कयो ऐं गुनाह जो को इत्तफ़ाक़ी सां गुनाह जो कमु थियल आहे, नेकी जो अमल करण सां उहे गुनाह पाणे मिटिजी वञनि था। पर जेके ही वॾा कबीरा गुनाह आहिनि, इन्हनि जे लाइ तौबा शर्त आहे। त अल्लाह तबारक व तआला जे जेका अहकामी अमल आहिनि, जेके अमल असांखे करणु खपनि, उन्हनि मज़ा क़ुर्बानी बि हिकु अमल आहे। ऐं हुरमत वारे 4 महीननि मज़ा ही हिकु महीनो ज़िलहिज्जा हलंदड़ महीनो आहे। इन जा 8 ॾिहाड़ा तकमील ते पहुची चुका, 9 ॾिहाड़ो अॼु हली रहियो आहे, 10हों ॾिहाड़ो सुभाणे आहे, जंहिं ॾिहाड़े ते असां क़ुर्बानी कंदासीं, जंहिं ॾिहाड़े ते असां जानवर ज़िबह कंदासीं। त अल्लाह तबारक व तआला इन क़ुर्बानी जो तज़किरो क़ुरान मजीद जे अंदरि 2 मक़ामात ते कयो आहे। हिकिड़ो वाक़ियो हज़रत आदम अलैहिस्सलाम जिन सां ऐं उन जे औलाद सां ताल्लुक़ रखे थो, ऐं ॿियो वाक़ियो सैयदना इब्राहीम ऐं इस्माईल अलैहिस्सलाम जिन जी ज़िंदगी सां ताल्लुक़ रखे थो। अल्लाह तबारक व तआला जे प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हदीस मुबारका क़ुर्बानी न करण वारनि जे बारे में किस्सा कहाणियूं त असां घणा ॿुधंदा आहियूं। इब्राहीम अलैहिस्सलाम जो किस्सो, आदम अलैहिस्सलाम जो किस्सो ॾाढो शौक़ सां ॿुधंदा आहियूं, पर ताक़त हुजण जे बावजूद, माल मिल्कियत हुजण जे बावजूद बि जेको माण्हू क़ुर्बानी न करे तो उनखे इहे किस्सा ॿुधण में को फ़ाइदो नसीब कोन थींदो। फ़ाइदो उनखे थींदो ऐं शौक़, जज़्बो, विलविला उन माण्हू खे नसीब थींदो जंहिंजी नीयत साफ़ हूंदी, जंहिंजी दिलि साफ़ हूंदी। अल्लाह तबारक व तआला माली नेमत सां नवाज़ियो आहे
तो अल्लाह ताला जी रज़ा ख़ातिर कुर्बानी करनी पवंदी। सिर्फ़ कुर्बानी जा वाक़िया ॿुधणा कोन पवंदा। हदीस शरीफ जे किताब सुनन इब्न माजा किताबुल अज़ाही बाबुल अज़ाही जे अंदर हदीस नंबर 3123 जे अंदर अवां जे मुझे सालारो सरदार मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ने इरशाद फरमायो, मन कान लहू सअतुन वलम युज़ही फला यक़रिबन्ना मुसल्लाना। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था, ए मुंहिंजा उम्मत यो ॿुधी छॾियो, जंहिं वटि बि कुर्बानी करण जी ताक़त आहे, पैसो आहे, दौलत आहे, माल मिल्कियत आहे, ऐं उहो उन जे बावजूद बि कुर्बानी नथो करे, फला यक़रिबन्ना मुसल्लाना, उन माण्हू खे हक़ ई कोन्हे जो ईदगाह में अचे। अंदाज़ो लॻायो केतिरे क़दुरु शरीयत में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ताक़तवर ऐं माल ऐं दौलत हुजण वारे माल जे मथां सख़्ती रखी आहे। अॼु असां वटि सभु कुझु हुजण जे बावजूद चऊं था ग़रीब आहियूं। ग़रीब त हिकिड़ो हू सहाबी थी सघे थो, अबू बरदा अल असलमी रज़ी अल्लाह ताला अन्हु। सिर्फ़ु हिकिड़ी बकरी हुई घर में, सिर्फ़ु हिकिड़ी बकरी हुई घर में। उन जो बि सुभान अल्लाह छा जोश ऐं जज़्बो हुयो। ॿी का मिल्कियत पिरापटी बनी ॿारो दुकानदारी कारोबार तिजारत उठ ढगा घोड़ा मौजूद कोन हुया। सिर्फ़ु हिकिड़ी बकरी हुई जंहिंजो बि खीर ॾुही करे पाण ऐं पंहिंजे ॿारनि खे पियारींदा हुआ। जॾहिं कुर्बानी जो वक़्तु आयो, उहा हिकिड़ी बकरी बि ईद नमाज़ खां पहिरियां ज़िबह करे छॾियूं। ऐं ज़िबह इन जे करे कयूं त मुंहिंजो गोश्त ग़रीबनि मिसकीननि वटि सभिनी खां पहिरियां पुॼे, जो मूंखे वधीक सवाबु थिए। केॾो वॾो जज़्बो ऐं शौक़ु आहे। अॼु असां वटि 10 एकड़ 15 एकड़ 5 एकड़ 2 एकड़ जिरेब बनी जो आहे, दुकान बि आहे, माशाअल्लाह फुटियूं बि लही वियूं आहिनि ऐं चङी भली मज़दूरी बि आहे। उन जे बावजूद बि चऊं था असां ग़रीब आहियूं, असां में ताक़त कोन्हे का। इहो तव्हां मुंहिंजे साम्हूं ऐं आम माण्हुनि जे साम्हूं हीलो वसीलो बहानो तयारो गुज़रिगो रखी सघो था। पर मूंखे ॿुधायो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं मैदान महशर में बीठल हूंदा ऐं अबू बरदा अल असलमी रज़ी अल्लाह ताला अन्हु बि बीठल हूंदा, पोइ तव्हां या कहिड़ो मुंहुं खणी हलंदासीं। 30,000 जी मोटरसाइकिल त हुई, इहा बि वठी सघियासूं थे, 20,000 जी मोबाइल बि वठी सघियासूं थे, पर 10-15,000 असां वटि छेलो वठी करे अल्लाह जी कुर्बानी करण जे लाइ कोन हुया। बुज़दिली आहे, बख़ीली आहे, ॿियो कुझु बि न आहे। मैदान महशर हूंदो, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम चवंदा मुंहिंजा उम्मती आया आहिनि। पर जेकॾहिं नाम अमाल में कुर्बानी न हूंदी, माल दौलत पिरापटी मौजूदु हूंदी, कहिड़ो जवाबु ॾींदासीं? अल्लाह जा रसूल ऐं ग़रीब हुयसि। ऐं अबू बरदा अल असलमी रज़ी अल्लाह ताला अन्हु साम्हूं बीठल हूंदो ऐं जेकॾहिं चई वठे त मूं वटि सिर्फ़ु हिकिड़ी बकरी हुई, उहा बि मूं कुर्बान करे छॾी हुई, तो वटि सभु कुझु हुयो, पोइ बि तो कुर्बान न कयो। अल्लाह जे प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, फला यक़रिबन्ना मुसल्लाना, अहिड़े माण्हू खे हक़ ई न आहे जो असांजी ईदगाह में अचे, नमाज़ पढ़णु अचे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे माण्हू खां एतिरी बेज़ारी जो ऐलान कनि ऐं मुसलमान बहानो करे ऐं सटराए मुसलमान यकीनन, तॾहिं असांजी दिलि ते क़ुर असरु नथो करे जो असां माण्हुनि सां त धोखेबाज़ी कयूं था, मौलवियुनि सां त धोखेबाज़ी कयूं था, ग़रीबनि मिसकीननि सां त धोखेबाज़ी कयूं था, पर असां एतिरा त ताक़तवर बणिजी विया आहियूं जो रब सां बि धोखेबाज़ी कयूं था। रब ॾांहुं बि चऊं था अलाह असां में ताक़त कान्हे का। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अहिड़े माण्हू खे हक़ ई कोन्हे जो ईदगाह में अची करे नमाज़ पढ़े, जंहिं वटि ताक़त हुजे ऐं कुर्बानी न करे। कुर्बानी आहे छा? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे मथां नाज़िल शुदा क़ुर, आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे 3 पुटनि जो किस्सो, सूरतुल माइदा 7 सिपारे जे अंदर 6 सिपारे सूरतुल माइदा आयत नंबर 27 खां वठी 31 ताणी इहो वाक़ियो मौजूदु आहे। रब्बुल आलमीन आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं ज़मीन ते जन्नत मां लाथो, अल्लाह तबारक व तआला 2 पुटड़ा अता कया, हाबील ऐं काबिल, ऐं ॿिन्ही पुटड़नि सां गॾु हिकिड़ी न्याणी बि अता कई। ऐं काबिल वॾो हुयो, हाबिल नंढो हुयो। काबिल पहिरियां ॼाओ, हिक ई पेट मां काबिल सां गॾु काबिल जी हिकिड़ी भेण बि पैदा थी। ऐं काबिल जी जेका भेण हुई उहा ख़ूबसूरत हुई, हसीन हुई, माशाअल्लाह, अल्लाह तबारक व तआला जो हुस्न ॾिनल हुयो। ऐं बाद में जॾहिं हाबिल पैदा थियो,
हाबील सां गॾु उन जी हिकिड़ी भेण पैदा थी हिकिड़े ई पेट मां। त पोइ जॾहिं इहे ॿई वॾा थिया, ॿई भेणियूं बि वॾियूं थियूं, पोइ ॿियो कोई इंसानियत हुई कान, न आदम अलैहिस्सलाम जा भाइर हुया, न वरी उन जा के मामा हुया, मतिलबु त ॿी इंसानियत कान हुई। हिकिड़ो आदम अलैहिस्सलाम, ॿी आदम अलैहिस्सलाम जिनजी घरवारी अमड़ हवा अलैहिस्सलाम, ऐं बाक़ी 4 फ़र्ज़ंद आहिनि, 2 पुट आहिनि, 2 न्याणियूं आहिनि। हुक्म इलाही थियो त हे आदम, हाणे तूं ईअं कर, जेका काबील सां गॾु भेण ॼई आहे, ॼमी आहे, पैदा थी आहे, उन जो निकाह हाबील सां करायो, ऐं हाबील सां गॾु जेका भेण ॼाई आहे, पैदा थी आहे, उन जो निकाह तव्हां काबील सां करायो। काबील बनी ॿारे जो कमु कंदड़ हुयो, ऐं हाबील जेको आहे सो माल मता, ढगियूं, उठ, बकरियूं, रिढूं वग़ैरह चारींदो हुयो। इन्हनि ॿिन्ही जो इहो पेशो हुयो। हाबील रहमतुल्लाहि अलैहि जिन राज़ी थी विया त ठीकु आहे, अल्लाह ताला जो हुकुम आहे, बाबा जो हुकुम आहे, तव्हां शादी कयां थो। पर काबील अर्जी बि ही रहियो। इन जे करे मूंसां जेका भेण गॾु पैदा थी आहे उहा सुहिणी आहे, ख़ूबसूरत आहे, ऐं हाबील सां गॾु जेका भेण पैदा थी आहे उहा ख़ूबसूरत न आहे, लिहाज़ा आउं उन सां निकाह कोन कंदुसि, आउं उन सां ई निकाह कंदुसि जेका मूंसां गॾु पैदा थी आहे। इतां इन्हनि जो मामिलो अॻिते वधियो। अल्लाह तबारक व ताला जो हुक्म इलाही थियो त अवां ॿई ईअं कयो, क़ुर्बानी कयो। हाबील वटि माल हुयो, उन छा कयो, चङो भलो हिकिड़ो घेटो हथ करे, जेको पाण खे वणंदो, सभिनी घेटनि मां, ॿकरियुनि रिढनि मां वधीक जेको उनखे जानवर महबूब ऐं प्यारो हुयो, चङो भलो थुल्हो थंबरो सुहिणो हुयो, उनखे वठी करे अल्लाह जे नाले करे छॾी त आउं ही क़ुर्बान कंदुसि। ऐं जॾहिं त काबील वारी हालत ऐं न असां वारी हालत हुई। काबील छा कयो, जेका उनजी अनाज हुई, सुठी सुठी अनाज धार कई, बाक़ी जेका किरियल हकीर अनाज, जेका उछलण जहिड़ी हुजे, जेका नाकारा हुजे, उहा अल्लाह ताला जे नाले कई। पोइ उन दौर में मिस्किन ग़रीब त कोन हुया, सिर्फ़ु इहे चंद फ़र्द हुया, चंद माण्हू हुया। अल्लाह ताला जो हुकुम थियो त तव्हां 2 ॼणा क़ुर्बानी करे मथे उछलियो, मुंहिंजे तरफ़ां हिकिड़ी बाह नाज़िल थींदी, जंहिंजी क़ुर्बानी आउं रब क़बूल कंदुसि। उन जी निशानी इहा आहे त उन जी क़ुर्बानी खे उहा बाह साड़े राख करे ख़तमु करे वेंदी, ऐं जंहिंजी क़ुर्बानी क़बूल न कंदुसि उहा जहिड़ी हूंदी तहिड़ी ज़मीन ते अची पवंदी। हाबील रहमतुल्लाहि अलैहि छा कयो, जीअं घेटो ज़िबह करे मथे उछले उन जो गोश्त, बाह आई उन गोश्त खे साड़े राख करे हली वई हली। ऐं जॾहिं त जेको काबील अनाज उछलियो, रद्दी थियल उछलियल, जेको कंहिं कम जो ई न हुजे, उहो जंहिंमहिल उछलियईं त बाह उनखे कोन साड़ियो, उहा आइन जीअं हो तीअं अची वापसि किरियो। इते काबील पीउ ते बि चिड़ी पियो, ऐं बाबा आदम तो हुन पुट जे हक़ में दुआ कई आहे, तॾहिं हुनजी क़ुर्बानी क़बूल पची वई आहे। मुंहिंजे हक़ में तो दुआ कोन कई हुई, इन जे करे मुंहिंजी क़ुर्बानी क़बूल कोन थी आहे। पर जेको पाण अमल कयई उहो कोन ॾिठई त आउं अल्लाह जी राह में कहिड़ी शइ ॾियां पियो, ऐं हाबील कहिड़ी भली शइ ॾिनी आहे। बहरहाल इहो वाक़ियो अॻिते हलंदो हलियो, तव्हांजो ही 2 अड़जी पिया। काबील लही आयो त आउं तोखे क़तल करे छॾींदुसि, हाणे ॿियो को बि मूं वटि हल कोन्हे, तोखे मारींदुसि, जेकॾहिं न मारींदुसि त मुंहिंजी भेण मूंखां हली वेंदी ऐं आउं हुन सां शादी न करे सघंदुसि। बिल आख़िर छा थियो, हिकिड़े ॾिहाड़े हाबील रहमतुल्लाहि अलैहि माल मता काए वियो हलियो पहाड़ी इलाइक़े ॾांहुं चारण। जॾहिं देरि थी वई त काबील खे आदम अलैहिस्सलाम मोकिलियो, चई वञ पंहिंजे भाउ जी ॻोल्हा करे अचु। शैतान त काबील सां गॾु हुयो, ऐं एतिरो ॿुधाईंदो हलां त काबील काफ़िर कोन हुयो, काबील काफ़िर कोन हुयो, मुसलमान हुयो। आदम अलैहिस्सलाम जिन खे नबी तस्लीम कंदो हुयो, ऐं गुनाहगार हुजण जे बावजूद बि हू कई आदम अलैहिस्सलाम जिनजी मुतियो फरमाबरदारी वारा कम भी कंदो हुयो। बहरहाल काफ़िर कोन हुयो, मुसलमान हुयो। सिर्फ़ इन अमल जे करे ॾिसजो तुंहिंजो अंजाम छा थो थिए। जॾहिं हीउ निकितो ॻोल्हींदे 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 वञी ॾिठईं पहाड़ी इलाइक़े में हाबील सुतो पियो आहे सुकून सां।
शैतान उन सां गॾु हुयो। अॼु मौक़ो मिलियो अथई, हुन त पहिरियां ई इहा रिथी छॾी हुई त मूंखे हिनखे क़त्ल ई करिणो आहे। शैतान चयो अॼु मौक़ो अथई, जेकॾहिं अॼु तो हिनखे छॾे ॾिनो त वरी पोइ हिनखे तूं नथो क़त्ल करे सघीं। पोइ शैतान ऐं हे क़ाबिल परेशान थियो त आउं हिनखे क़त्ल बि कीअं कयां, छो जो अञा अहिड़ियूं शइ दुनिया में आयूं ई कोन हुयूं, इहो अमल पहिरियां थियो ई कोन हुयो। पहिरें दफ़ा इन क़त्ल अमल जी जेको आहे सो प्लान गई, साज़िश हले पई। पोइ शैतान छा कयो, जेके का हाबिल जूं ॿकरियूं हुयूं या रिढूं हुयूं, उन्हनि मज़ा हिकिड़ो जानवर काहे उनखे सुम्हारी, उन जे मथे जे हेठां हिकिड़ो वॾो पथर रखियईं। उन खां पोइ इन जानवर जो मथो रखी करे वरी वॾो ॿियो पथर खणी करे मथां दिमाग़ ते हंईंसि। तो उन जानवर जो जेको मथो हुयो उहो रेज़ा रेज़ा ज़रा ज़रा थी वियो हुयो, ख़तमु थी वियो, उहो जानवर मरी वियो हुयो। ऐं इन क़ाबिल बि ईअं ई कयो। बस रिवायत में अचे थो त छुरी सां मारियईंसि, बस रिवायत में अचे थो त घुटो ॾेई मारियईंसि, पर जेका असह तरीन सही तरीन रिवायत आहे उहा इहा ई आहे त जीअं शैतान उनखे करे ॾेखारियो, ईअं उन छा कयो, हिकिड़ो वॾो पथर खणी उनजो मथो मथे करे हेठां ॾेई ऐं ॿियो पथर खणी मथां हणी छॾीसि। हाबिल रहमतुल्लाह अलैह खे हिन ज़ालिम क़ाबिल क़त्ल करे छॾियो। रब्बुल आलमीन इन वाक़िए जो थोरो तज़किरो कयो क़ुरान में, ऐं इंसान जो अक़ल बि बयानु कई। फरमायूं वतलु अलैहिम नबअ अब्नई आदम बिल हक़ इज़ क़र्रबा क़ुरबानन फतुक़ब्बिल मिन अहदिहिमा वलम युतक़ब्बल मिनल आख़र क़ाल लअक़्तुलन्नक क़ाल इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुत्तक़ीन। ओ मुंहिंजा प्यारा पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम, आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे ॿिनि पुटनि जो तज़किरो कयो, ओ उन्हनि जो जेको वाक़ियो आहे उहो बयानु कयो। इज़ क़र्रबा क़ुरबानन फतुक़ब्बिल मिन अहदिहिमा वलम युतक़ब्बल मिनल आख़र, जिन ॿिन्ही क़ुर्बानी कई, रब्बुल आलमीन हिकिड़े जी क़ुर्बानी क़बूल कई, ॿिए जी क़ुर्बानी रद्द करे छॾे। फरमाई इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुत्तक़ीन, बेशक अल्लाह रब्बुल आलमीन जेके मुत्तक़ी परहेज़गार माण्हू आहिनि उन्हनि जी क़ुर्बानी क़बूल करे थो। हाणे क़ाबिल जो मुज़ाकिरो हले पियो भाउ सां, लअक़्तुलन्नक, आउं तोखे ज़रूरु क़त्ल कंदुसि। हाबिल चवे थो भले तूं मूंखे क़त्ल कर, लइन बसत इलैय यदक लितक़्तुलनी मा अना बिबासिती यदिय इलैक लिअक़्तुलक इन्नी अख़ाफुल्लाह रब्बल आलमीन। जेकॾहिं तूं मूंखे क़त्ल करण ते आमादा थियो आहे त भले मूंखे क़त्ल कर, पर आउं तोखे क़त्ल कोन कंदुसि, आउं पंहिंजे रब्बुल आलमीन खां डिॼां थो। इन्नी उरीदु अन तबूअ बि इस्मी व इस्मिक फतकून मिन अस्हाबिन नार वज़ालिक जज़ाउ ज़ालिमीन। हाबिल चवण लॻो आउं चाहियां थो त आउं तोसां कोन विढ़ंदुसि, आउं हथ कोन वधाईंदुसि, आउं तोखे क़त्ल कोन कंदुसि, तूं भले मूंखे क़त्ल कर, मूंखे क़त्ल करण जो गुनाह तूं पंहिंजो पाण ते खणी वञ। फतकून मिन अस्हाबिन नार, भले इहो ज़ुल्म जो कम, बेदर्दी जो कम, जबर जो कम तूं करे जहन्नम में जाती वञ। फतवअत लहू नफ्सुहु क़त्ल अख़ीहि, आख़िरकार ॻाल्हि ॿोल हलंदे हलंदे उनजो जेको नफ़्स हुयो उन उभारे वरितो, भाउ खे क़त्ल करे वरितईं। क़त्ल करण खां बाद में हाणे परेशान थियो आहे, क़त्ल त करे विधमि, हाणे हिनखे कयां केॾां, हिनखे कयां कहिड़े पासे, वग़ैरह पकड़िजी पवंदुसि। अल्लाह रब्बुल आलमीन जे हुकुम सां 2 कांव लॻी आया, ऐं उहे कांव बि ॿई भाइर हुया पाण में, ऐं उहे अची करे क़ाबिल जे साम्हूं विढ़ण लॻा। क़ाबिल जे साम्हूं विढ़ण लॻा त हिकिड़े ॿिए खे मारे छॾियो। उहो उन्हनि जो ज़ुल्म ॿियो टको न, उहो अल्लाह जे तरफ़ां हिकिड़ो उन्हनि खे अमर थियल हुयो। शरीयत जिन्ननि ऐं इंसाननि जे लाइ नाज़िल थी आहे, पखी परिंदनि जानवरनि जे लाइ न। उन्हनि मां हिकिड़े ॿिए खे मारे छॾियो। रब जो हुकुम हुयो हाणे तूं ईअं कर, चोंब सां पंहिंजे पेरनि सां खॾु खोटे पंहिंजे भाउ जे जेको लाश आहे कांव जो उनखे पूर। हिकिड़े कांव ईअं कयो, ॿिए भाउ खे मारे खॾु खोटे उनखे पूरण लॻो हुन जे साम्हूं, त क़ाबिल बि उनखे ॾिसणु लॻो। जीअं कांव कयो, क़ाबिल बि आहिनि ईअं ई कयो, खॾु खोटे पंहिंजे भाउ खे पूरे छॾियईं। पंहिंजे भाउ खे पूरण खां पोइ जेको आहे सो अल्लाह तबारक व तआला जे अज़ाब में मुब्तला थी वियो। उते जो उते उनजी पकड़ थी आहे। इहो सॼी राति वाक़ियो हलियो, ॿिए ॾींहुं बि इहो वाक़ियो हलियो, उते उनजी पकड़ थी आहे। पकड़ कीअं थी, जो अल्लाह तबारक व तआला हुनजी खाॿी टंग, अहिड़ी अल्लाह जी तरफ़ां हिकिड़ी रस्सी आई जेका हुनजी खाॿी टंग में ॿधिजी वई, ऐं उहा खाॿी टंग मथे थी लॻी।
ऐं बाज़ रिवायात में अचे थो त खाॿी टंग उनजी पथर सां ॿधिजी वई ऐं हुनजो जेको मुंहुं हुयो उहा ऐं सिज जे साम्हूं थी बीठो, न हेॾां वराए सघे, न हेॾां, न हेठि, न मथे। अल्लाह जो सिज डायरेक्ट उनजे मुंहुं में पियो लॻे। सिज जीअं निकिरणु लॻो मुंहुं हेॾां हुयो, सिज साम्हूं आयो मुंहुं साम्हूं, सिज हेॾां पुठ ॾांहुं लहणु लॻो त उनजो मुंहुं बि अल्लाह जो हुकुम सां पुठ ॾांहुं थियणु लॻो। तव्हांजो हुते तड़पंदो तड़पंदो मरी पियो हलियो। रब्बुल आलमीन हिते मूंखे खे चंद सबक़ ॾिना आहिनि। उहे सबक़ हिकिड़ा अहिड़ा, उहे कहिड़ा सबक़? सबक़ पहिरियों इहो त इंसान में अकुल कोन्हे को, इंसान में अकुल कांव खां बि वियल अकल आहे। हिकिड़े पासे रब्बुल आलमीन इंसान खे केॾो शर्फ़ ऐं फज़ीलत ॾिनी आहे, पर जेकॾहिं इहो इंसान पंहिंजे शर्फ़ ऐं फज़ीलत खे न सम्झे त रब फरमाए थो इहो इंसान कांव खां बि वियल आहे। कांव बि इंसान खां सियाणो आहे रब जे क़ुर मुताबिक़। क़ुर्बानियुनि जा वाक़िया ॿुधूं पिया पर उन्हनि मां नसीहत नथा पिरायूं। क़ुर्बानी पाण कोन कंदासीं। ऐं ॿियो सबक़ इहो मिलियो त असांजे मुआशिरे में बि इहो साॻियो कमु आइन थींदो आहे जेको हाबिल ऐं काबिल जो जंहिं ॻाल्हि तां झेड़ो हलियो, हुस्न तां, ख़ूबसूरती तां। ऐं इहे झेड़ा छो था थियनि? क़त्ले गारत छो थी थिए? असांजूं न्याणियूं जेके सो चार दीवारी किरास करे गैरनि सां छो थियूं ॿाहिरि निकिरी वञनि? इहा असांजी बुज़दिली जे करे, असांजी बख़ीली जे करे। असां क़ुरान खे, हदीस के, नमाज़ के, मस्जिदनि खे, अल्लाह रसूल जे फ़रमान खे इज़त नथा ॾियूं। इन जे करे रब असांखे ज़लील थो करे। ज़िल्लत खे सिंग कोन हूंदा आहिनि, ज़िल्लत खे सिंग कोन हूंदा आहिनि, अज़ाबनि खे सिंग कोन हूंदा आहिनि। कई अहिड़ा अज़ाब माल जे ज़रिए अल्लाह ताला ॾींदो आहे, कई अहिड़ा अज़ाब को जिस्मानी उज़्व टोड़े छॾियईंसि, उन जे करे इंसान खे अल्लाह ताला आज़माइश में विझी छॾींदो आहे। कई अहिड़ा अज़ाब अहिड़ियुनि बीमारियुनि में मुब्तला करे छॾींदो आहे, इंसान हर वक़्तु परेशान आहे। कई अहिड़ा अज़ाब जो इज़तनि ते धाड़ा लॻियो वञनि। इहे सभु जा सभु अल्लाह ताला जा अज़ाब आहिनि जेके असांजे मुंहिंजे अव्हांजे मथां हर वक़्तु नाज़िल थियनि पिया, पर असां सम्झूं कोन था। असांजे मुआशिरे में इहे शयूं छो आहिनि जो असां क़ुरान सुन्नत खे इज़त कोन ॾिनी आहे, उनखे सम्झण जी कोशिशि कोन कई आहे। ऐं अजीब ॻाल्हि, असांजा मुसलमान एतिराज़ कनि था त मस्जिद में औरतुनि जो छा वञे, मस्जिद में औरतूं निमाज़ पढ़णु न वञनि। मां मुसलमान भाउ खां सुवालु कयां थो ऐं उन अमड़ खां बि सुवालु कयां थो जेका अमड़ पंहिंजे बचड़नि खे रोके थी मस्जिद आहे। उन अबे खां बि सुवालु कयां थो जेको पंहिंजे नियाणियुनि खे, पंहिंजी घरवारी खे, पंहिंजी अमड़ खे मस्जिद खां रोके थो। जेकॾहिं इहा साॻी असांजी अमड़, साॻी असांजी नियाणी हार सिंगार करे, सुठा भला चमकदार कपिड़ा पाए करे घर जी चार दीवारी खां ॿाहिरि निकिरे, बाज़ार वञे औरतनि जे टोले में, तॾहिं बि सही आहे, इते कावड़ कोन चढ़ंदी। जेकॾहिं मुंहिंजी अमड़ जी भेण घरवारी दरगाहनि ते वञे, उते मख़लूत निज़ाम, बाज़ारनि में मख़लूत निज़ाम, गैर मुहर्रमनि सां उते अचण वञण इंसाननि जो आहे जेके गैर मुहर्रम आहिनि, उते कावड़ कोन थी चढ़े। उन खां अलावा बि ॿिया कई मिसाल आहिनि। भत ते वेंदियूं आहिनि, शादी ते वेंदियूं आहिनि। साईं असांजो अबनि ॾाॾनि जी रिश्त जेको आहे सो माना अचण वञणु आहे, ज़ात वारा बि कोन आहिनि, रिश्तेदारी बि कोन्हे ऐं नेकोकार बि कोन आहिनि, पर छा आहे वॾड़नि जो अचणु वञणु आहे न। इन जे करे असां ॿारनि बच्चनि खाईंदड़ पीअंदड़ आहियूं। असांजूं नौजवान नियाणियूं, असांजी घरवारी, असांजी अमड़ उते अचे वञे पई, उन्हनि जे ॿारनि में, उन्हनि जे नौजवान औलाद में, उते असांखे कावड़ कोन थी चढ़े। कावड़ चढ़े थी, एतिराज़ जागे थो त अल्लाह जी मस्जिद आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारका, हदीस शरीफ जे किताब सही मुस्लिम, किताब सलात बाब खुरूज निसाइल मसाजिद, हदीस नंबर 442 जे अंदरि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका, ला तमनउ निसाअकुम मिनल मसाजिद इस्तअज़ना कुम इलैहा। ए अल्लाह जा बानो, अल्लाह जे बाननि खे मस्जिदनि खां न रोकींदा कयो। जॾहिं तूं तव्हां खां इजाज़त वठी करे मस्जिद वञणु चाहिनि थियूं, नमाज़ पढ़णु चाहिनि थियूं, उन्हनि खे न रोकींदा कयो। अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाहु ताला जो पुटु बिलाल रहमतुल्लाह अलैह मुसलमान आहे, अड़जी बीही रहियो जीअं अॼु असांजा मुसलमान आहिनि। पाण त मस्जिद कोन था अचनि पर पंहिंजे औलाद खे बि नथा छॾनि। आऊं औरतुनि खे मस्जिद में कोन छॾींदुसि। अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाहु ताला चवणु लॻो, ए मुंहिंजा पुटड़ा,
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, ऐं तोखे रसूलुल्लाह में हदीस ॿुधायां पियो ऐं तूं चई थो त आउं औरतुनि खे कोन छॾींदुसि। एतिरे क़दुरु अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाहु तआला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अमल जे ख़िलाफ़ वर्ज़ी करण जे करे पंहिंजे पुट खां नाराज़ थी पिया। मुस्नद अहमद जे अल्फाज़नि में पुट मरणो मरी वियो, पीउ हुन सां ॻाल्हायो कोन। इहा छा आहे? गैरत आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां ऐं उनजे फ़रमान सां मुहबत आहे। जेको माण्हू औरतुनि खे मस्जिद नथो छॾे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने मुबारक में तो औरतूं मर्दनि सां गॾु नमाज़ पढ़ंदियूं हुयूं। हदीस शरीफ़ जे किताब सुनन नसाई किताब सहु बाबुल वक़्तिल्लज़ी यंसरिफ़ु फ़ीहि निसाउ मिन सलात हदीस नंबर 1362 जे अंदर सैयदा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा बेज़ाते खुद भी मस्जिद में नमाज ते वेंदी हुई। उहा तो उम्मुल मुमिनीन हुई, अमड़ हुई, पर इरशाद फरमाई थी कानतिन निसाउ युसल्लीना मअ रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल फजर फकाना इज़ा सल्लमा यंसरिफना मुतलफ़िआतिन बिमुरूतिहिन्ना फला युअरफ़ना मिनल गलस। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे ज़माने मुबारक में ओ जेके मोमिना औरतूं हुयूं, मोमिननि जूं मायरूं भेनरूं घरवारियूं हुयूं, उहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾु मस्जिद में अची करे मर्दनि सां गॾु नमाज़ पढ़ंदियूं हुयूं। अम्मा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा इरशाद फरमाई थी न अल्लाह जा प्यारा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम सलाम वराईंदा हुआ। ओ जेके मोमिना औरतूं हुयूं उहे सभु जूं सभु फ़ौरन हलियूं वेंदियूं हुयूं ऐं राति आधी जो ऊंदहि में नमाज़ पढ़ंदा हुया। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो औरतूं ऊंदहि जे करे सुञातियूं न वेंदियूं हुयूं त ही कहिड़ी औरत आहे। हिकिड़ी रिवायत जा अल्फाज़ आहिनि त मर्द बि हिक ॿिए खे परे खां कोन सुञाणे सघंदा हुया त इहो कहिड़ो फ़िलाणो मर्द बीठो आहे। फजर जेका नमाज़ आहे ऊंदहि में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पढ़ंदा हुया। बहरहाल हदीस मुबारका जो मक़सदु सबक़ इहो आहे त औरतूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में मर्दनि सां गॾु मर्दनि जे सिफ़नि जे पोयां नमाज़ पढ़ंदियूं हुयूं। पर अॼु मुसलमान रोके थो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो पाण बि नाफ़रमान पंहिंजे औलाद खां बि नाफ़रमानी कराए थो। अल्लाहु अकबर कबीरा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन केतिरे क़दुरु असां मुसलमाननि खे ताक़ीद कई आहे त शरीयत सां मुहबत कयो, साबित क़दम रहो। बहरहाल इहो वाक़ियो हुयो असांजो जेके मायरूं भेनरूं आम हालात में भले ॿाहिरि अचनि वञनि उते चिड़ कान्हे, उते एतिराज़ कोन्हे। एतिराज़ थिए थो पर्दे जो निज़ाम अल्हम्दुलिल्लाह, मर्दनि जो अचण वञण जो को तां रस्तो कोन्हे को। अचनि थियूं, सुठी ॻाल्हि आहे, नमाज़ पढ़नि थियूं, क़ुर ॿुधनि थियूं, हदीस ॿुधनि थियूं, दुआ ख़ैर कनि थियूं। इन में तव्हांजी भलाई आहे, इन में असां सभिनी जी भलाई आहे। जो असां क़ुर हदीस ॿुधंदासूं, सम्झंदासूं, असांजूं मायरूं भेनरूं ॿुधंदियूं सम्झंदियूं त गुनाह जे कमनि खां बचंदासीं, असांजे घरनि में रहमतूं बरकतूं वसंदियूं। अल्लाहु अकबर कबीरा। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, इन्हनि ॻाल्हियुनि ते कंट्रोल कयो, दीन वारे पासे ॾांहुं लाड़ो कयो ऐं दुनियावी पासे खां गुनाहनि वारे पासे खां बचण जी कोशिशि कयो। ॿियो सबक़ु इहो हुयो त जेका ख़ूबसूरती ते क़त्लो गारत थिए थी उहा इन जे करे जो बेपर्दगी थिए थी। जो जेको असांजो निज़ाम आहे, असांजे रसूमात ऐं ख़राफ़ात आहिनि उहे मख़लूत आहिनि। न सोट खे झल आहे, न मारोट खे झल आहे, न पंहिंजे खे झल आहे, न पराए खे झल आहे, पोइ इहे नतीजा निकिरनि था। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, सम्झण जी कोशिशि कयो। इहो पहिरियों वाक़ियो हुयो जेको क़ुर्बानी जे हवाले सां रब ॿुधायो त अल्लाह साईं क़ुर्बानी उन्हनि माण्हुनि खां क़बूल करे थो जेके मुत्तक़ी परहेज़गार आहिनि। तफ़सीर इब्न कसीर जे अंदरि अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु मुत्तक़ी माण्हुनि जी जेको आहे सो तारीफ़ कई आहे त मुत्तक़ी माण्हू कहिड़ा आहिनि। मुत्तक़ी माण्हू उहे फरमाइनि था जेके पक्का मुवहिद तौहीद वारा माण्हू हुजनि ऐं जेके माण्हू शिरक खां बचण वारा हुजनि ऐं अल्लाह ताला जी शरीयत जी बजावरी करण वारा हुजनि। इहे माण्हू मुत्तक़ी परहेज़गार आहिनि ऐं अहिड़नि माण्हुनि खां क़ुर्बानी क़बूल थींदी। पर जेकॾहिं धागो बि ॿधलु हुजे, तावीज़ बि ॿधलु हुजे, क़ब्रिस्तान वञी करे उते सजदा रुकू बि कंदा हुजूं, असांजूं न्याणियूं नंगूं ईअं दरगाहनि ते घुमंदियूं हुजनि, नज़रो न्याज़ बि कंदा हुजूं ऐं क़ुर्बानी बि कयूं, अल्लाह जे क़ुर जो फ़ैसिलो आहे अहिड़े माण्हू खां रब्बुल आलमीन क़ुर्बानी क़बूल कोन कंदो। ऐं क़ुर्बानी ढोर जो नालो कोन्हे, क़ुर्बानी जानवर ज़िबह करण जो नालो कोन्हे, क़ुर्बानी तक़वा जो नालो आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे ज़माने मुबारक में
छा थींदो हुयो, जेके मुशरिकीन मक्का हुया उहे जानवर ज़िबह कंदा हुया बुतनि जे साम्हूं, ऐं पोइ वरी उहो गोश्त ते साम्हूं रखी ऐं रत खणी वरी बुतनि खे हणंदा हुया। पोइ उन्हनि जे चेहरे ते, उन्हनि जे साम्हूं सीने ते उन जा जेके आज़ा हुया उन्हनि सभिनी ते उहे रत हणंदा हुया। सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन इहो वाक़ियो ॾिठो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुख़ातिब थिया, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ कहिड़ी कुर्बानी आहे, हीअ छा पिया कनि, छा असां बि ईअं कयूं? अल्लाह ताला वही नाज़िल फरमाई लन यनालल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम कज़ालिका सख़्ख़रहा लकुम लितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम व बश्शिरिल मुहसिनीन। अल्लाह रब्बुल आलमीन जो कुरान आहे, सूरतुल हज आयत नंबर 37 आहे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो लन यनालल्लाह लुहूमुहा, ओ अल्लाह रब्बुल आलमीन वटि तव्हांजे जानवर जो गोश्त कोन थो पुॼे, वला दिमाउहा तव्हांजे जानवर जी रत कान थी पुॼे, वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम, लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन जी बारगाह रिसालत में, अल्लाह जी बारगाह इलाही में जेकर अवां जी काश पहुचंदी आहे त तक़वा पहुचंदी आहे, नियत पहुचंदी आहे, अल्लाह सां केतिरे क़दुरु सची मोहब्बत आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जे दीन सां केतिरे क़दुरु सची मोहब्बत आहे, अल्लाह जी तौहीद केतिरी आहे, अल्लाह जी तौहीद जे लाइ गैरत केतिरी रखियल आहे, प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमान सां केतिरी मोहब्बत आहे, उन जा केतिरे क़दुरु फरमा बरदारो इताअत आहियूं, मुती फरमा बरदार आहियूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे, हदीस शरीफ़ जे किताब सही मुस्लिम जे अंदरि अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, हदीस नंबर 2564 जे अंदरि फरमाई इन्नल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम व अमालिकुम, बेशक अल्लाह तबारक व तआला तव्हांजी शिकलो शबात ना कोन थो ॾिसे त ही कुर्बानी करण वारो आहे सुहिणो आहे या ख़ूबसूरत आहे या न, या चिॿो आहे, कारो आहे, कोझो आहे, कद जो बिंदरो आहे या डिघो आहे, अमीर आहे या फ़क़ीर आहे, रब्बुल आलमीन सूरत ना कोन थो ॾिसे, रब्बुल आलमीन माल ना कोन थो ॾिसे। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो वलाकिन यनालुहु वलाकिन यंसुरुल्लाह, लेकिन अल्लाह ताला ॾिसे थो त इला क़ुलूबिकुम व अअमालिकुम, रब ॾिसे थो त तव्हांजी दिलनि ॾांहुं ॾिसे थो, तव्हांजे अमलनि ॾांहुं ॾिसे थो त तव्हां कुर्बानी कयो पिया सची दिलि सां कयो पिया या न। कई असांजा मुसलमान ताक़त चङी भली ताक़त हुजण जे बावजूद बि ॾुमरड़ा थकलड़ा जानवर ख़रीद, मड़ई अल्लाह खे थियो राज़ी करणो, तो वटि एतिरी दौलत आहे तूं अञा राज़ी नथो थी, जंहिं रब तोखे एतिरी दौलत ॾिनी आहे उनखे तूं 8,000 10,000 14,000 12,000 जेको जानवर थकलड़ो सनड़ो आहे, मुअल आहे, जिसामत में उनमें साह ई कोन्हे को, उहो तूं अल्लाह जी राह में ॾेई मड़ई थियो अल्लाह खे राज़ी करणो। अल्लाह को ईअं बसि मड़ई अल्लाह राज़ी थी वेंदो। अल्लाह अकबर, केॾो वॾो ज़ुल्म आहे। जेतिरे क़दुरु तक़वा हूंदी, दिलि कुशादी हूंदी अल्लाह जी राह जे लाइ, अल्लाह रब्बुल आलमीन अवां ते महिरबानी थींदो। असांजे मुआशिरे में ॻाल्हियूं हलंदियूं यार, असांजी आमदनी एतिरी कोन थी लहे, दवाऊं बि सुठियूं था ॾियूं, कलर बि सुठो था ॾियूं, महिनत बि ॾाढी था कयूं, पर एतिरी आमदनी कान्हे। फिलाणे माण्हू जी एतिरी आमदनी छो पई अचे? हालांकि मौसम हिकिड़ी आहे, पाणी हिकिड़े वाटर जो आहे, जेके दवाऊं कलर हुन ॾिना उहे साॻिया असां ॾियूं पिया, बनी बि कलासो कलास, पोइ बि फलाणे जी एतिरी आमदनी छो? अल्लाह अकबर। अज़ीज़ साथियो बुज़ुर्गो, इहा मिठास तव्हां चखे त ॾिसो, इहा मिठास तव्हांखे किथां मिलंदी? जेकॾहिं तव्हांजी दिलि कुशादी हूंदी अल्लाह ताला जे लाइ, अल्लाह जी रज़ा जे लाइ, अल्लाह जी राह में कुर्बानियूं ॾियण जे लाइ, त यकीनन रब्बुल आलमीन अवां जे फ़सलनि में बि इहे बरकतूं नाज़िल करे सघे। अल्लाह जे लाइ का वॾी ॻाल्हि कोन्हे, पर जेतिरा बख़ील बुज़दिल थींदासूं एतिरो अल्लाह रब्बुल आलमीन असांजे लाइ तंगियूं पैदा कंदो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मथां जेको नाज़िल शुदा क़ुरान, उन मज़ा इब्राहीम ऐं इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी कुर्बानी जो वाक़ियो अल्लाह रब्बुल आलमीन सूरत साफ़ात आयत नंबर 99 खां वठी 111 ताईं, सूरत शोरा आयत नंबर 59 खां वठी आयत नंबर 83 ताईं इन्हनि ॿिन्ही नबी सगोरनि जो तज़किरो कयो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, ऐं मुंहिंजा प्यारा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वाक़ियो बयानु कर इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो। इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम मुवहिद परस्त हुयो, तौहीद परस्त हुयो, नबी सगोरो हुयो। एतिरे क़दुरु अल्लाह जी तौहीद ख़ातिर बाह में उछलियो वियो तॾहिं बि तयारु आहे, अल्लाह जी तौहीद ख़ातिर घर मां कढियो वियो तॾहिं बि तयारु आहे,
अल्लाह रब्बुल आलमीन जी तौहीद ख़ातिर केतिरियूं आज़माइशूं मिलियूं, तॾहिं बि इब्राहिम अलैहिस्सलाम तौहीद तां पोइते न हटिया। अल्लाह जी हेकड़ाइप, अल्लाह जी वहदानियत, अल्लाह जी हाजत रवाई, मुश्किल कुशाई, दाता व दस्तगीरी तां हेठि न लथा। पर असां अजीब मुसलमान आहियूं, थोरी का परेशानी अचे थी, थोरो कंहिंसां टकराव थिए थो, तौहीद जे बयान तां पोइते हटी वेंदासीं। तौहीद जे ख़ातिर असां अॻिते न वधंदासीं, बाक़ी पंहिंजे मफ़ाद ख़ातिर अॻिते वधंदासीं। इब्राहिम अलैहिस्सलाम जिन जो अक़ीदो छा हुयो? फरमाए अल्लज़ी ख़लक़नी फ़हुव यहदीन। ए दुनिया जा मुशरिको ॿुधो, ओ जंहिं रब मूंखे पैदा कयो आहे उन मूंखे सिधी वाट ॾेखारी आहे। अल्लज़ी ख़लक़नी फ़हुव यहदीन वल्लज़ी हुव युतिमुनी व यस्कीन। ओ उहो रब मूंखे खाराईंदो ई प्यारींदो आहे। व इज़ा मरिज़्तु फ़हुव यशफ़ीन। ऐं जॾहिं बीमार थींदो आहियां त मालिक काइनात मूंखे शिफ़ा ॾींदो आहे। वल्लज़ी हुव युतिमुनी व यस्कीन। जॾहिं मूंखे बुख लगंदी आहे त खुराक रब ॾींदो आहे। जॾहिं मूंखे उञ लगंदी आहे त पाणी रब प्यारींदो आहे। ऐं रब्बुल आलमीन में उम्मीद रखां थो क़यामत वारे ॾींहुं रब्बुल आलमीन मुंहिंजो ख़ताऊं माफ़ कंदो। ओ मुंहिंजी ज़िंदगी, मुंहिंजी मौत जो मालिक बि हिकिड़ो अल्लाह, उन खां अलावा ॿियो केरु कोन्हे। इब्राहिम अलैहिस्सलाम जी कुर्बानी जो वाक़ियो ॿुधंदा आहियो न। इब्राहिम अलैहिस्सलाम कुर्बानी कई। ओ जेको कुर्बानी करे उन जो अक़ीदो अहिड़ो हुजे। पोइ रब्बुल आलमीन खां सवाल कयो आहे, 86 साल उमिरि थी आहे, 86 साल उमिरि थी आहे। रब खां सवाल पियो करे। सूरत साफ़ात आयत नंबर 99 खां आयत नंबर 111 ताईं रब्बुल आलमीन खां सवाल कयो आहे, रब हबली मिन सालिहीन। ए मुंहिंजा अल्लाह मूंखे पुटड़ो अता कर, पर नेक साले पुटड़ो हुजे। ओ जेकॾहिं नेक साले औलाद चाहियो था, तक़वा ऐं परहेज़गारी इख्तियार कयो, तौहीद खे इख्तियार कयो, अल्लाह सां ताल्लुक़ जोड़ियो, अल्लाह रब्बुल आलमीन जा फरमा बरदार थियो। रब्बुल आलमीन जे इब्राहिम दुआ घुरी आहे 86 सालनि जी उमिरि में। अल्लाह रब्बुल आलमीन वही नाज़िल कया, फ़बश्शरनाहु बिग़ुलामिन हलीम। असां इब्राहिम खे नेक साले पुटड़ो अता कयो आहे। सिर्फ़ नेक साले पुटड़ो बि न, बल्कि बुर्दबार ऐं सब्र करण वारो पुटड़ो अता कयो आहे। ओ यो पुटड़ो जॾहिं ॼाओ आहे, पैदा थियो आहे, पुटड़ो जॾहिं हलण लॻो आहे, अबे सां गॾु कमकार करण जहिड़ो लॻो आहे। रब्बुल आलमीन जे तरफ़ां पैगाम आयो आहे, ओ मुंहिंजा इब्राहिम, मुंहिंजो के तोखे इस्माइल पुटड़ो अता कयो आहे। हाणे मूं रब जो तोखे हुकुम आहे त इन पुटड़े खे मूं रब जी राह में कुर्बान कर। बाबा इब्राहिम आयो आहे, इस्माइल सां मुखातिब थियो आहे, ए मुंहिंजा पुटड़ा इस्माइल, इन्नी अज़बहुका फंज़ुर माज़ा तरा। मूं ख़्वाब में ॾिठो आहे त आउं तोखे ज़िबा करे रहियो आहियां, मूंखे ॿुधा त हाणे तुंहिंजो छा ख़्यालु आहे। ओ पुटड़ा हुजनि त इस्माइल जहिड़ा हुजनि, ओ पीउ हुजनि त इब्राहिम जहिड़ा हुजनि। पीउ इब्राहिम कुहण जे लाइ तयार आहे, पुटड़ो इस्माइल कुसजण जे लाइ तयार आहे। पुटड़ो इस्माइल चए थो, ओ मुंहिंजा बाबा, सोचण जी कहिड़ी ॻाल्हि आहे। जॾहिं हुक्म इलाही थियो आहे, मूंखे लिटाए, देर न कर, छुरी खण, मूंखे ज़िबा कर। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद अंदर फरमायो, ओ इस्माइल मुखातिब थियो, मुंहिंजा बाबा मूंखे ज़िबा कर, इंशाअल्लाह मूंखे सब्र वारनि मां ॾिसंदे। फलम्मा अस्लमा वतल्लहु लिलजबीन वनादैनाहु अय्या इब्राहिम। पीउ इब्राहिम तयार थियो आहे, पुट खे लेटायो आहे, हाणे ज़िबह जी तयारी हले पई, छुरी खणी करे कंध ते रखी आहे। रब्बुल आलमीन जो पैगाम आयो आहे, या इब्राहिम क़द सद्दक़त रुया इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। ओ असांजा इब्राहिम, वाक़ई तूं वफ़ादार इब्राहिम आहे, वाक़ई तूं मूं रब सां सचो आहे, वाक़ई तूं मूं रब सां वफ़ादार आहे। वाक़ई जेको मूं तोखे हुकुम ॾिनो इस्माइल खे कुहण जो, तो कुही ॾेखारियो आहे, हाणे तो पंहिंजो ख़्वाब सचो करे ॾेखारियो आहे। रब फरमाए थो, वफ़दैनाहु बिज़िबहिन अज़ीम। इस्माइल निकिरी वियो रब जे हुकुम सां, जन्नत मां घेटो लही आयो आहे। इस्माइल जी जॻह ते अची वियो आहे, छुरी उन ते वही वई आहे, घेटो ज़िबह थी वियो आहे। इहा आहे सचाई। पीउ इब्राहिम जहिड़ा हुजनि त पुट इस्माइल जहिड़ा पैदा थींदा, पर जेकॾहिं पीउ ई वताए फ़क़ीर जहिड़ा हुजनि त पुट कहिड़ा फ़ने खान पैदा थींदा। पीउ ई जेकॾहिं मवाली हुजनि त पुट कहिड़ा पैदा थींदा। यारो दोस्तो बुज़ुर्गो, इस्लाम भलारी शइ अथव, इस्लाम खे इज़तूं ॾींदो, इज़तूं माणींदो। यादि रखी छॾियो,
खिलण भोग मज़ाक मश्करियूं सभु पंहिंजी जॻह ते। इस्लाम में इन्हनि शयुनि जी ज़रे बराबरि का गुंजाइश कोन्हे का। रब्बुल आलमीन ॾिसो कीअं छुरी वहे पई, हले पई छुरी, अल्लाह जे हुकुम सां घेटो अची वियो, घेटो ज़िबह थियो, पुटड़ो इस्माइल निकिरियो। रब जो पैगाम आयो, इन्न हाज़ा लहुल बलाउल मुबीन, बेशक इहो केॾो वॾो इम्तिहान हुयो जंहिंमें बि इब्राहीम पास थी वियो। पोइ फरमाईं त इब्राहीम रब जो ख़लील इब्राहीम आहे, दोस्त। रब सां दोस्ती चाहियो था, रब सां ॻांढापो चाहियो था त अहिड़ा सचा थियो, क़ुर्बानियूं कयो त अहिड़ियूं कयो, सचाई सां ऐं मोहब्बत सां। अल्लाह ताला जी मोहब्बत, अल्लाह ताला जी रज़ा जे लाइ सुठा भला जानवर ख़रीद कयो, बिस्मिल्लाह करे कोशिशि करे पाण ज़िबह कयो। पोइ आहे मज़ो क़ुर्बानी जो, पोइ तक़वा हासिलु थींदी, पोइ रब जी रहमत हासिलु थींदी, पोइ रब जी बरकत हासिलु थींदी। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला मूंखे ऐं अव्हांखे क़ुरान और हदीस पढ़णु सम्झणु उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दिलि मां हसद साड़ बुग़्ज़ अनाद कीनो झेड़ा झटा गिलाऊं गिबतूं कूड़ तोहमतूं इल्ज़ामूं इहे फ़ाहिशबाज़ी सभु जो सभु कढण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।